फिक्यूं थो वञे मां कोन रुकबुस पाण वञा थो इन तकलीफ़ करबो भला जे मैदान में दुनिया वारन के ॾेखारींदुस त हे जेका तकलीफ़ हे जेको दोस्त जे तरफां खंजर अचे थो मुझे सोने हुसैन जो रब दोस्त हो आओ जोर सां दोस्त दा जेको खंजर अचे थो पयो इन्हीअ में मुझो फायदो आ मौत त बिस्तरे ते भी ईंदो मौत रनन ते भी कन के आयो कन के बनीअ ते मौत आयो कन के कौमी तकरारन में मौत आयो जब मौत वो भलो आ जेको रब जे नाले ते नमाज जी हालत में आयो जंजी कड़ी आखिरी डॉक्टर हो रात जो पान पे चवे त दुआ घुरो त मां शहीद थिया सुबह जो उन मैदान के पान पे मलाए नमाज जी हालत अब तवज्जो आए इन्हीं में घबराने जो मसलो नहीं मुझे सोने हुसैन कुरान जी इहा आयत पढ़ी ही इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिगैरि हिसाब रब से फरमाओ सब्र करने वारन के दुनिया में मोमिनन के जेका तकलीफ दींदो आ वडे में वडो दर्जे ते पहुंचाने जे लाए दुनिया जी झट जी तकलीफ दींदो आ पर तमाम बुलंद मकाम ते मां शहीदन जा दर्जा ठाहे रखया है हमरा अचे पे से डॉक्टर साहब असा के चंद्र में नजर अचे मां जो चंद्र ते हेठा डॉक्टर दान्या मथे वे डॉक्टर त शहीदन जो दर्जो कुरान का पूछो हदीस का पूछो हुजूर जन फरमायो शहीद जे रूह के जन्नत में घुमाए घुमाए सोन जो पिंजरो आ अर्श जे हेठा उन अर्श जे हेठा सोन जा महलात पिंजरन वांगुर ठहल उन शहीद के जदे आराम करण जी जरूरत पौंदी आ त अल्लाह जे अर्श जे हेठा विहारींदा आहिनि उन सोन जे बंगले में मां उन दोस्त के जो त जमीन हेठा चंद्र हेठा सिज हेठा सतई आसमान हेठन अर्श मथे आ शहीद जो दर्जो भी एडो मथे आ शहीद जो दर्जो भी अञा मथे आ तवां असां लाइ छा काथे बीठा आहियूं इहो त मोहब्बत ई तो